الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والضحى والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى ولسوف يعطيك ربك فترضى ألم يجدك يتيما فآوى ووجدك ضالا فهدى ووجدك عائلا فأغنى فأما اليتيم فلا تقهر وأما السائل فلا تنهر وأما بنعمة ربك فحدث صدق الله العظيم صدق اللہ العظیم. سبحان اللہ. بسم اللہ الرحمن الرحیم. شروع اللہ जे नाले सां हुन पाक परवरदिगार जे नाले सां जेको घणो महिरबान ऐं निहायत रहम फरमाइण वारो आहे. मूंखे ॾिसण तमामु नाज़रीन खे, हिते मौजूद तमामु हाज़रीन खे महविश कुरैशी तरफ़ां अस्सलामु अलैकुम. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह ट्रांसमिशन जो आगाज़ थी चुको आहे. तिलावत क़ुरान पाक सां हर रोज़ असांजी ट्रांसमिशन जो आगाज़ थींदो आहे. आवाज़ आहे हाफ़िज़ बिलावल सुल्तान जी, जंहिंसां असांजी ट्रांसमिशन जो आगाज़ थींदो आहे. अॼु तव्हां सभिनी खे जेके मूंखे ॾिसी रहिया आहिनि, मूंखे ॿुधी रहिया आहिनि, तव्हां सभिनी खे जुमो मुबारक. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह हीअ ॾींहंनि जो सरदार हिकु दफ़ो ॿीहर हिन रमज़ान में तव्हांखे ऐं मूंखे नसीबु थियो आहे. जुमे जे लाइ चयो वेंदो आहे त सूरह कैफ़ जी जॾहिं तव्हां तिलावत कयो था हिकु जुमे खां वरी ॿिए जुमे ते जॾहिं तव्हां कयो था त रिवायतूं ॿुधाइनि थियूं त उन जे विच में जेतिरा ॾींहं आहिनि उन आयत जो नूर उहो तव्हां सां गॾु रहे थो. ऐं किथे किथे वरी इहो बि लिखियलु आहे त इन्हनि ॿिन्ही जुमनि जे विच में जेतिरा बि गुनाह आहिनि उहे बख़्श कया वञनि था. सुभान अल्लाह. गॾोगॾु अॼु 13हों रमज़ान मुबारक आहे. 13हों रमज़ान मुबारक तव्हां मां बख़ूबी सुञाणूं था त बैतुल मुक़द्दस क़िबला अवल हिन ॾींहं ते फ़तह कयो वियो. हीउ दौरु आहे हज़रत उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो. ऐं छा ई ख़ूबसूरत फ़तह आहे, छा ई ख़ूबसूरत फ़तह आहे जेका बिना कंहिं जंग जे हासिल कई वई. उहो दौरु जॾहिं यादि अचे थो त तारीख़ ॿुधाए थी त मुसलमान कोशिशि करे रहिया हुआ त कंहिं तरीक़े सां कंहिं जंग सां जीअं तमामु फ़तहूं असांखे मिलियूं आहिनि. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह बैतुल मुक़द्दस फ़तह कयो वञे. 4-4.5 महीननि जो उहो टाइम पीरियड नज़र अचे थो, उन कोशिश जो टाइम पीरियड नज़र अचे थो. पर छो त उन शहर जा दरवाज़ा बंदि कया विया हुआ. तमामु पादरनि दरवाज़ा बंदि करे छॾिया हुआ. खाइण जो पीअण जो तमामु सामान उन्हनि वटि मौजूदु हो. न को शहर खां ॿाहिरि पियो आयो, न को अंदरि पियो वियो. जंग में न पियो थी. हिकु ॾींहुं अहिड़ो आयो, इन तक़रीबन 4-4.5 महीना ईअं ई गुज़रिया. हिकु ॾींहुं अहिड़ो आयो पादरियुनि जी तरफ़ां पैगाम वियो मुसलमाननि वटि त पंहिंजे जेको बादशाह आहे तव्हांजो, जेको तव्हांजो सरदार आहे, तव्हांजो जेको बादशाह आहे, उन्हनि खे घुरायो. असांजी किताब जेके इशारा ॿुधाए थी जेकॾहिं उहो वाक़ई तव्हांजो बादशाह आहे त असां बिना कंहिं जंग जे बैतुल मुक़द्दस ॾेई छॾंदासीं. हज़रत उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि जॾहिं उहो पैगाम वञे थो, पाण सफ़र ते निकिरनि था. ऐं छो त बिना कंहिं जंग जी ॻाल्हि हुई त सिर्फ़ु पाण आहिनि, पाण सां गॾु हिकु उठ आहे ऐं पाण जा हिकु ख़ादिम आहिनि. निकिरनि था सफ़र ते. हज़रत उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे इंसाफ़ जे लाइ वॾा मशहूरु हुआ. ही उहे हाकिम हुआ जिन जॾहिं सफ़र ते विया
इहो मिसाल तव्हांखे शायदि ई किथे मिले जॾहिं सफ़र ते विया त पंहिंजे खादिम सां तइ कनि था त कुझु वक़्तु मुक़ररु कयो वियो त हेतिरो वक़्तु मां उन उठ ते सवारु थींदमि ऐं हेतिरो वक़्तु तव्हां उन उठ ते सवारु थींदो ऐं मां पंधु हलंदुसि। ईअं ई सफ़रु हले थो। केॾीमहिल उठ ते हज़रत उमर फारूक रज़ी ताला अन्हु आहिनि, केॾीमहिल उठ ते ख़ादिम आहिनि, सफ़रु हली रहियो आहे। क़रीब पहुचनि था त बारी अचे थी ख़ादिम जी। हज़रत उमर फारूक रज़ी ताला अन्हु हुकुम कनि था तशरीफ़ रखो। ख़ादिम परेशान आहे, असां पहुचण वारा आहियूं, माण्हू छा चवंदा, हो त अहिड़ा सरदार आहिनि, तव्हां असांजी हुकूमत जा बादशाह आहियो, कीअं थींदो, ईअं कीअं थींदो त हिकु बादशाह पंधु हली रहियो आहे ऐं हिकु ख़ादिम उठ ते आहे। पर ही इंसाफ़े उमर हो, ईअं थी नथो सघे त उन में का ख़लल अचे। पाण ख़ादिम खे विहारनि था उन उठ ते, पाण पंधु हली रहिया आहिनि ऐं ईअं ई उन्हनि तमामु सरदारनि जे साम्हूं वञनि था, ईअं ई उन जॻह ते पहुचनि था। तमामु पादरियुनि जा सरदार उते ॾिसनि था, इहो वाक़ियो, इहो मंज़र ॾिसी रहिया आहिनि, पंहिंजी किताबनि खे पढ़नि था। इहे इशारा उन्हनि जी किताबनि में पहिरीं ई ॾिना विया, उहे सभु तमामु इशारा नज़र अचनि था। पाण बैतुल मुक़द्दस उन्हनि खे ॾेई छॾनि था ऐं पोइ उन खां पोइ जो वाक़ियो केॾो ख़ूबसूरत वाक़ियो त पाण उते मौजूदु आहिनि, नमाज़ जो वक़्तु थिए थो, हुजरे जे अंदरि मौजूदु आहिनि। उहो हुजरो जिथे पादरियुनि जी इबादत गाह हुई, पाण उतां ॿाहिरि निकिरनि था ऐं नमाज़ जे लाइ हुजरे खां ॿाहिरि बि नमाज़ पढ़नि था। पादरी चवनि था हाणे त हीअ जॻह सॼी तव्हांजी आहे, पढ़ो, हिते नमाज़ पढ़ो। ऐं पाण जवाब में फ़रमाइनि था त असां मां केर बि तव्हांजी इबादत गाह ॾाहे मस्जिद न ठाहींदो। इहो आहे हज़रत उमर फारूक रज़ी ताला अन्हा जो फ़तह थियण जो तरीक़ो। सुभान अल्लाह। अॼु इंशाअल्लाह हज़रत उमर फारूक जे नाले ते त असां हिकु तमामु प्रोग्राम, हिकु तफ़सीली प्रोग्राम कयो ई आहे, पर उन सां गॾोगॾु जिन अमलनि ते असांखे सोचणो आहे, जुमा मुबारक ते इंशाअल्लाह अॼु असांखे ॻाल्हाइणो आहे, उन्हनि शयुनि ते इंशाअल्लाह अॼु असां पंहिंजे प्रोग्राम खे खणी ईंदासीं। गॾोगॾु तव्हांखे यादि कराईंदा हलूं त हिन ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे। करशी जामे शीरी रौनकी रमज़ान आहे, करशी जामे शीरी रमज़ान जी ट्रेडिशनल आहे, करशी जामे शीरी ख़ालिस आहे ऐं 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे। गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे सुपर बिस्किट्स जंहिंजे लाइ चयो वञे थो त सीधी सादी ख़ुशी है सुपर। गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे तूबा पर्ल सिटी। सबा एंटरप्राइज़िस बिल्डर्स एंड डेवलपर्स जो ही प्रोजेक्ट आहे जेको तव्हांखे मेन नेशनल हाईवे ते मिले थो, शानदार लोकेशन ते ही मौक़े आहे ऐं 80, 120, 150 ऐं 200 गज़ जा रिहाइशी ऐं 200 ऐं 400 गज़ जा कमर्शियल प्लॉट्स तव्हांखे ऑफर करे रहियो आहे तूबा पर्ल सिटी 6 साल जी आसान इक़सात में। जेकॾहिं तव्हां कुल क़ीमत हिन वक़्तु अदा कयो था त 40% डिस्काउंट तव्हांखे मिली रहियो आहे। जेकॾहिं तव्हां सिन टीवी जा वीवर आहियो त मज़ीद 25% डिस्काउंट तव्हांखे ॾेई रहियो आहे तूबा पर्ल सिटी। इन सां गॾोगॾु ट्रांसमिशन में असां सां साथ हूंदो आहे असांजे शेफ़ फैसल असां सां गॾु हूंदा आहिनि। उन्हनि जी तरफ़ मां वञणु चाहियां थी। अस्सलाम वालेकुम फैसल, छा हाल आहे, कीअं आहियो, ख़ैरियत सां आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां फरमायो कीअं आहियो? हाणे अॼु बहितर आहियां, कल्ह खां माशाल्लाह तबियत ठीकु थी आहे? काफ़ी हद ताईं माशाल्लाह ज़बरदस्त। छा थी रहियो आहे अॼु? असां ठाहियूं पिया तलो कुकिंग ऑयल ऐं तलो बनास्पति घी सां गॾु असां ठाहींदासीं पराठो, आलू जो पराठो, ख़ासि करे सहरी में जीअं यूज़ कबा आहिनि पराठो वग़ैरह, आलू जी फिलिंग सां गॾु ठाहींदासीं। वाइटामिन ए ऐं डी का भरपूर, लो कोलेस्ट्रॉल आहे, ओमेगा 3 मौजूदु आहे। 1 लीटर, 3 लीटर ऐं 5 लीटर में जी बॉटल्स मिलनि पियूं, टिन पैक बि मिले पियो, पाउचिस बि मिलनि पिया। त आलू जो पराठो जेको असां ठाहींदासीं, जो मिक्सचर तयारु करे छॾियो, टाइम असांजो ट्रांसमिशन जे हिसाब सां हूंदो आहे। त हिन में 1 पा पटाटा ई 2 खां 3 पराठा ठाहींदा। 1 पा आलू तव्हां बॉइल कंदो, छिले बॉइल करे उनखे थधो करे मैश करे छॾिजो, ज़ीरो भुने कुटे विझंदो, 1 चांहि जो चमिचो कुटियल ॻाढ़ा मिर्च, 1/2 चांहि जो चमिचो पीठल कारा मिर्च, 1/2 चांहि जो चमिचो थोरी सी हैड विझिजो, लूणु 1/2 चांहि जो चमिचो ऐं लेमन जूस 1 खाइण जो चमिचो विझंदो। बसि वधीक
थोरो सो तो ज़बरदस्त थियण वारा आहिनि, पोइ त मूंखे लॻे थो हा फ्लेवर लेमन जो बिल्कुलु। मां इहो न शइ ते बिलीव कंदी आहियां, लेमन जो फ्लेवर जिथे अची वेंदो आहे उहो टेस्टी ज़बरदस्त थींदो चटपटी जी, शइ ठही वेंदी बिल्कुलु। आहे, सो उहो ठही रहियो आहे। ऐं थोरो सो चाट मसालो हाफ टी स्पून, अगरि गलो वलो Okay. ख़राबु आहे जीअं मुंहिंजो अॼुकल्ह आहे त पोइ हुन में न विझो लेमन ऐं ही चाट कागल मसालो। रमज़ान में सभु जाइज़ आहे, तव्हां खाई सघो था चाट, गलो ख़राबु आहे तॾहिं बि खाई सघो था। हिन खे मिक्स करे रखी छॾिजो ऐं हिते ठीकु आहे। 2 मानियूं पहिरीं खां तयारु करे रखियूं आहिनि, सही त हिन सही खे फिलिंग कंदासीं। मानियूं मूंखे ठहंदियूं कोन आहिनि, ठीकु है, हे मैदो मैदो आहे, मैदो मैदे जी हाँ मानी जी। आहे, ठीकु आहे। हिकिड़ी हुनजे मथां फिलिंग कंदासीं, जेको हिनजो आलू जो मिक्सचर आहे सही हे सॼो लॻाए छॾिजो। हे मिक्सचर लॻाइण खां पोइ हिन खे इलाही वधीक फिलिंग न कजो, हल्को रखिजो ताकी बाज़ दफ़ा मानी न फाटी पवंदी जी, आहे जी, साइड्स जी, खां जी। ऐं निकिरी ईंदो आहे, त हिन खे हल्को हल्को हीअं सेट करे कवर कंदो। हुनजे बाद तव्हां छा सही। खणंदो, पाणी सां हथु आलो करे हिन खे कवर कजो। हमेशह मानी साइडनि खां जेको खुलंदी आहे न, पाणी खां कोन खुलंदी आहे। समोसा Okay. पट्टी जॾहिं असां फोल्ड कंदा आहियूं समोसनि खे, हुनखे बि पाणी सां ई कवर कबो आहे, चाहे सही। आलू जा हुजनि चाहे सॉरी आलू जा। हिकु शइ फैसिल मां नोट करे रही आहियां त हिन जे मथां जेको सुकल अटो आहे उहो बि स्प्रिंकल थियल आहे, इन जो छा हिन करे कि मानी असल में पहिरीं खां ठाही रखी आहे न, हिकिड़ो त ड्राई थी वेंदी, हिते हलनि पिया AC, ऐं हुनजे बाद ई पोइ चिपकी पवंदी प्लेट ते। अच्छा अच्छा हाँ, अच्छा हिन सही, ताकि ही सेट रहे तंहिं करे प्लेट जे करे, ठीकु आहे, इन जो रेसिपी सां को तालुक कोन्हे। रेसिपी सही छाकाणि त पोइ घर में त ओॾी महिल ई ठाहिबा आहिनि, वेलबा आहिनि ऐं सेट कबा आहिनि, त बसि हिन खे असां कवर कंदासीं। सही मानी मुंहिंजी हमेशह ईअं ई ठहंदी आहे पाकिस्तान जे नक्शे वांगुरु शुरू खां सभु कुझु सिखियो तो मानी ठाहिण कोन सिखी। हा, अच्छा हिकिड़ो आलू जा पराठा फैसिल हूअं बि त ठाहींदा आहिनि, तव्हां जेको अटो हूंदो आहे ऐं आलू हूंदो आहे मिक्स करे मिक्स माण्हू करे ठाहे वो रहिया हा आहिनि। बिल्कुलु, उहो तरीक़ो बि इन में वो बि असां हिन में करे था? सघो था। हा, सही सही अगरि दाल जीअं बची थी वञे न घर में, हा, हा। त दाल सां अटो ॻोहींदा कयो, पोइ हुनजा तव्हां पराठा ॾाढा ज़बरदस्त थींदा आहिनि। रियली जी बिल्कुलु, दाल सां अटो ॻोहींदो न त उहो ॾाढो ज़बरदस्त ठहंदो आहे, पूरो करे ॾिसो तव्हां बि। कोई मूंग मसूर जी कोई अहिड़ी सॉफ्ट दाल फैसिनेट करे पियो, दाल सां अटो बची वेंदी आहे न, अक्सर असां फ्रिज में रखंदा आहियूं, त उन सां अटो ॻोही छॾिजो नॉर्मल, लूणु न विझिजो छाकाणि दाल में ऑलरेडी मसालो, बसि पोइ उनजा पेड़ा ठाही ऐं उनखे फ्राई कजो, घी लॻाई, पोइ उनखे छा चइबो, दाल जा पराठा? दाल जा पराठा। यार इहो त असांखे ख़बर ई न हुई। हा, ॾाढा ज़बरदस्त ठहंदा आहिनि। त हिन खे बसि हाणे हिते सेकंदासीं, ॿिन्ही पासनि खां सिकजी वेंदो, त हिते दाल हिनजो बनास्पति हणंदासीं, तलो कुकिंग ऑयल जो बनास्पति हणी आहे, सही। हिनखे असां खणी वठंदासीं। तलो कुकिंग ऑयल जो बनास्पति जेको आहे उहो अॼु असांजी रेसिपी में शामिलु थी रहियो आहे। अच्छा हिकु शइ ॿी मां नोट कई, मां सभु फैसल जूं शयूं नोट कयां पई न, पंहिंजे नाज़रीन जे लाइ, त फैसल असां नॉर्मली पराठा ठाहींदा आहियूं त सभिनी खां पहिरीं त असां गिह वेही हणंदा आहियूं, सॼे पैन खे तव्हां कुझु बि न हणो न, पहिरीं ताकी सिकजी वञे चङी तरीक़े सां, बाद में हिनखे हल्को हल्को, इलाही वधीक फोल्ड, यानी उनमें छा कबो आहे कि माण्हू काफ़ी ज़्यादा हुनखे करे छॾंदा आहिनि हा पराठे खे, बिल्कुलु 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 क्रिस्पी करण लाइ। ईअं न कंदा कयो, पराठे खे जेतिरी नीर हूंदी आहे न ऑयल जी, घी जी, एतिरी हाणे ॿई पासनि खां पचंदी रहंदी, मानी कची बि न रहंदी ऐं चङी तरह थी वेंदी। सही। अच्छा जेको माण्हू इलाही क्रिस्पी पराठो ठाहे रहिया हूंदा आहिनि, सही बेसिकली शेप छा हूंदो आहे पराठे जो, क्रिस्प या उहो नरम हुजे? डिपेंड करे थो, बाज़ पराठा कीअं हूंदा आहिनि कि घी अंदरि लॻाई बिल्कुलु देसी तरीक़े सां, जीअं असां ॻोठनि में हेॾे होॾे ठहंदा आहिनि। हिकु हूंदो आहे डीप फ्राई करण वारो, हिकु हूंदो पठाण जेको ठाहींदा आहियूं, उहो वरी डीप फ्राई करे ठाहींदा आहिनि। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। सो इहे तमामु तरीक़ा तव्हांजे टेस्ट जे मुताबिक़ तव्हां कंहिं बि तरीक़े सां ठाहे सघो था, ऐं इहे ज़बरदस्त तरीक़े सां तयारु थियण स्टार्ट जेसि ताईं हीउ फ्राई थिए थो, असां ड्रिंक ठाहे था वठूं। ड्रिंक ठाहियूं त हिनखे हल्की बाहि ते छॾां पियो, छाकाणि त हीउ मैदो आहे, मां ॻाढ़ो अटो कोन कयो, त मैदो खयों आहे। सही। त ड्रिंक छा आहे, अॼु रेड क्वीन मॉकटेल आहे सही। हिननि जी करशी जामेश्री जी ड्रिंक बि इंशाल्लाह तयारु थी रही आहे, ऐं करशी जामेश्री जंहिंजे लाइ चयो वेंदो आहे त लाइट रिफ्रेशिंग आहे, उनजी असां इंशाल्लाह ड्रिंक जी तरफ़ बि वेंदासीं। मां तव्हांखां ज़रूरी वठी छॾियां, पर मूंखे डपु लॻे पियो मां अगरि जिनखे फ्लिप कंदमि त टटी न पए, तंहिं करे मां तव्हांजी हेल्प न पई कयां बिल्कुलु। असल में पाणी सां जॾहिं बि बंदि कंदो न, हीउ कॾहिं बि फ्लिप कंदे खुलंदो न, ऐं अक्सर साइडनि खां हा कयो, हथु बचाइजो, गरम आहे। हा, इहो टुटी पए त हिन में मुंहिंजो साइड्स बसि जा दॿाईंदा वञो। जेसिताईं तव्हां ड्रिंक ठाहियो। हिते असां रेड क्वीन मॉकटेल ठाहियूं पिया, हे आहे करशी जामेश्री जी ड्रिंक। यार त मस्तु कयो, पहिरीं मां ॾेखारियो, मां फ्लिप कयो आहे, ॾिसो त सही, को तारीफ़ त कयो, एॾे ज़बरदस्त तरीक़े सां मां फ्लिप कयो आहे फैसल। न ज़बरदस्त। हाँ जी, त असांजी हाणे ड्रिंक ठाहियूं था। को बि फ्लेवर जो जूस, मां पाइनएप्पल खयो आहे 1 गिलास, रेड ग्रेप्स यानी अनार जो ही नथो मिले त कोई बि रेड कलर जो तव्हां ड्रिंक खणी वठिजो, ही न खणिजो, करशी जामेश्री असां अलॻि सां बि विझंदासीं। ख़बर कीअं पई त ठही वियो आहे। हा, बस इनके फ्लिप कंदा रहो, हिन जे मथां लाई छॾो। लाई छॾियो। हा हा, रेडी थी वियो? जी बिल्कुलु।
شو ہاں ٹھیک ہے بھائی. ان کے کٹ کرنا سی 4 پیسز میں. اوکے پٹھے کنٹرول روم میں آواز اچے پئی کہ بسری یاد پئی اچے. بسری یاد پیچھے اچھا بسری کرے ٹھائیندا سی واقعی بسری بھی ٹھائیندا سی انشاءاللہ. انشاءاللہ ضرور ضرور. سو پراٹھو اساجو ہی زبردست پراٹھو سانجو ریڈی تھی ویو आहे. اگین उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके अफ़तार में जल्दी जल्दी शयूं ॻोल्हींदा आहिनि उन्हनि जे लाइ ही ज़बरदस्त हिकु शइ आहे. दही सां गॾु बि खाई सघो था, सिंपल बि खाई सघो था. त सहरी इफ़तार ॿिन्ही जी डिश आहे. इन सां गॾोगॾु करशी जामिशी जी ड्रिंक बि रही आहे. मां पाइनएप्पल विधो आहे. तव्हां ऑरेंज विझी छॾो, मैंगो विझी छॾो, कोई बि ड्रिंक हिकिड़ी विझी छॾिजो. हुन सां गॾु लेमन जूस विझी छॾियो, लेमन ड्रिंक विझी छॾियो. मां नालो नथो वठी सघां ब्रांड जे करे. लेमन जो जूस हिन में असां विझंदासीं 2 टेबल स्पून. ऐं करशी जामिशी रेड वारो हिते खणंदासीं. कारो लूणु 1/2 चांहि जो चमचो. मिंट लीफ पुदीने जा पत्ता वॉश करे चङी तरह विझंदा. ऐं हुन जे बाद असां विझंदासीं करशी जामिशी रेड कलर वारो 4 खाइण जा चमचा. छाकाणि त मिठो असांखे हिन खां करिणो आहे, खंडु नाहे मिलाइणी. ओके अच्छा अॼो की ड्रिंक में खंडु न पई मिले बिकॉज़ करशी जामिशी हिकु कंप्लीट मिठो आहे. हा बिल्कुलु. हिन कलर कहिड़ो रिच आयो आहे. हा रिच कलर ते ॾाढो सुठो आहे. इहा ख़ासियत आहे करशी जामिशी जी. ब्लेंड चङी तरह करे आइस क्यूब्स सां पंहिंजे हिसाब सां विझिजो. मां न पियो विझां सही पोइ हू तव्हां ॾिसी वठिजो जीअं तव्हांखे ठाहिणो आहे. ठीकु आहे. ऐं हीअ तयारु थी वई आहे असांजी करशी जामिशीरी जी ज़बरदस्त ड्रिंक. जॾहिं डिश आउट थी बि ऐं शरबत सां गॾु पोइ चांहि बि ज़रूरी आहे. बिल्कुलु ज़रूरी आहे. चांहि खां बिना त मूंखे लॻंदो आहे त असांजो सहरी ऐं इफ़्तार जो जेको दस्तरख़ान आहे उहो अधूरो आहे. ऐं त पोइ जॾहिं चांहि जी ॻाल्हि थिए त छो न सिंध जी नंबर 1 चांहि हुजे. टपाल मेज़बान प्रीमियम डस्ट टी सिंध जी नंबर 1 चांहि. सिंध जो शान जेको तव्हांजा दस्तरख़ान सजाईंदो आहे सहरी ऐं इफ़्तार में. ठीकु आहे जी. असांजो तमामु जेके डिशिज़ आहिनि उहे रेडी थी. डिश असांजी हिकिड़ी रेडी थी आहे, ॿी असांजी ड्रिंक रेडी थी चुकी आहे अल्हम्दुलिल्लाह. जी बिल्कुलु. हे असांजो जामिशी जी लेमन जो जेको हिकु एंड में तव्हां तड़को विधो आहे न जे मथां एॾो ज़बरदस्त लॻी रहियो आहे. लॻंदो आहे न फ्रेश फ्रेश लुक अचे थो. बिल्कुलु. मूंखे फैसल गार्निशिंग तव्हां खां सिखणी पवंदी. मूंखे ॾाढी ज़बरदस्त तरीक़े जी तव्हांजी गार्निशिंग हूंदी आहे. ठीकु आहे जी. सो असांजूं जेके ॿई जेके आहिनि हिकु ड्रिंक आहे हिकु रेसिपी आहे उहा तयारु थी वई आहे. इनशाअल्लाह वरी फैसल तव्हां सां सुभाणे मिलंदासीं कंहिं नई रेसिपी सां गॾु इनशाअल्लाह. इन सां गॾोगॾु असां सां गॾु असांजा ख़ूबसूरत आवाज़ूं बि शामिलु आहिनि. मां चाहियां थी त उन्हनि जो बि आगाज़ कजे. असां गॾु अयान कादरी साहिबु आहिनि जेके असां गॾु आहिनि. उन्हनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ट्रांसमिशन में रखनि. बिस्मिल्लाह रहमान रहीम. काबे की रौनक काबे का मंजर, काबे की रौनक काबे का मंजर. अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर. देखूं तो देखे जाऊं बराबर. अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर. तेरे हरम की क्या बात मौला, तेरे हरम की क्या बात मौला, तेरे करम की क्या बात मौला. ताउम्र कर दे आना मुकद्दर. अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर. मौला सभी और क्या चाहता है, बस मग़फ़िरत की अता चाहता है. मौला सभी और क्या चाहता है, बस मग़फ़िरत की अता चाहता है. बख्शिश के तालिब पे अपना करम कर. अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर. काबे की रौनक काबे का मंजर. अल्लाहु अकबर
اللہ اکبر. سلام رمضان سلام رمضان. سلام رمضان میں ایک دفعہ بہر تا سبنی کے بھلی کار. سلام رمضان جی کچن میں موجود آئی ہوں اساں زبردست ریسپی جیکا تلو کوکنگ آئل میں تیار تھی. کرشی جامع شیری جی ڈرنک اساں تیار کی. گھرو گھر دسترخانن تے آئی ایم شور تو تیاری شروع تھی وی ہوندیوں. ٹپال میزبان ہر گھر میں موجود ہوندی ہے. گڈو گڈ جی ایک بی شے جیکا تاں سبنی کے ॿुधाइण चाहियूं था त जेकॾहिं तव्हां चाहियो था त कराची जो टेस्ट पूरे पाकिस्तान में तव्हांखे मिले त इस्तेमालु कयो. नसीम मसाला मिक्स ट्रेडिशनल रेसिपीज़ आहिनि जो टेस्ट ॾाढो ज़बरदस्त आहे. सही. ऐं चयो इहो वेंदो आहे त नसीम मसाला जी जेका निहारी आहे सभ पे भारी आहे न. बिल्कुलु. असां भला ईअं मिक्स कयूं भला सिंधी पंहिंजी ईअं कंदासीं. सभिनीनि ते भारी आहे. हाँ नसीम निहारी सब पे भारी. नसीम का कोरमा अब नहीं छोड़ना. ये चयो वेंदो आहे त आ गया ते छा गया. ठीक है जी. थैंक यू सो मच फैसल. एक दफ़ो ॿीहर ज़बरदस्त रेसिपीज़ ऐं नाज़रीन जे लाइ हमेशह तॾहिं ज़बरदस्त रेसिपीज़. ऐं मां बि सिखी रही आहियां हाणे. मूंखे न मुंहिंजी बि क्लास थी रही फ्री में क्लास थी रही आहे. थैंक यू सो मच. इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी. तव्हां सां वञणु चाहियां थी मां पंहिंजे महिमाननि जी तरफ़. असां सां गॾु ख़ूबसूरत महिमान तशरीफ़ फ़रमा आहिनि. ख़ूबसूरत आवाज़ूं तशरीफ़ फ़रमा आहिनि. असां गॾु सभिनी खां पहिरीं तशरीफ़ फ़रमा आहिनि अलामा दानिश अवान साहब आहिनि जिन असांखे ट्रांसमिशन में जॉइन कयो आहे. भलीकार तव्हांखे. हिन तरफ़ असां गॾु फरहान अली कादरी साहब आहिनि नातख़्वां जिन असांखे जॉइन कयो आहे. हिन तरफ़ असां गॾु इशारका बतूल साहिब आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे. इन सां गॾोगॾु इरम फातिमा साहिब आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे. इंशाअल्लाह ट्रांसमिशन जे ख़ूबसूरती सां हली रही आहे. इंशाअल्लाह उन ख़ूबसूरती सां अॻियां वधायूं था. अलामा साहब तशरीफ़ फ़रमा आहिनि. अलामा साहब सभिनी खां पहिरीं त वॾी महिरबानी वक़्तु कढी असांजी ट्रांसमिशन में तव्हां शामिलु थियो. अॼोको ॾींहुं जुमे जो ॾींहुं आहे. जुमो रमज़ान मुबारक जो ॿियो जुमो आहे अॼु. मां चाहियां थी त तव्हांजे लफ़्ज़नि में जुमे जे हिसाब सां कुझु लफ़्ज़ पंहिंजी ट्रांसमिशन में शामिलु करे सघां. जी माशाल्लाह. अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन. सबसे पहले आपका, आपकी टीम का, सन टीवी का बहुत शुक्रगुज़ार हूँ कि आपने मुझे इनवाइट किया. बहुत शुक्रिया. आपने बहुत अहम सवाल किया है जुमे की फ़जीलत के बारे में. तो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस शरीफ का मफ़हूम है कि जुमे के दिन जुमे का जो दिन है वो ईद का दिन है और इसमें ज़्यादा से ज़्यादा बंदा कुरान पाक की तिलावत करे और जब जुमे की पहली अज़ान हो तो सारे काम काज को छोड़कर नमाज जुम्मा की तरफ जाए. और आजकल जैसे हम देख रहे हैं कि मार्केट और रमज़ान का महीना है तो ईद की शॉपिंग के लिए सेल लगा ली जाती है जुम्मे के टाइम में. यानी जुम्मे की अज़ान होती है उस टाइम भी सेल लगाई जाती है. तो अक्सर ख़वातीन और मर्द भी उसमें मार्केट में जाते हैं और शॉपिंग करते हैं. हालांकि कुरान पाक में इसका ज़िक्र आया है कि जब जुम्मे की पहली अज़ान हो तो आप किधर जाएँ, नमाज जुम्मा की तरफ जाएँ. यानी नमाज जुम्मा की तैयारी में लग जाएँ. जब नमाज जुम्मा की तैयारी में लग जाएँ उसके बाद फिर आप नमाज जुम्मा की अदायगी करें और नमाज जुम्मा के बाद कुरान पाक की तिलावत करें. उसमें आप मुख्तस कर लें, कोई एक सूरत मिला लें, एक सूरत पढ़ लें. अल्हम्दुलिल्लाह सूरत यानी कोई एक सूरत जो है वो पूरी मुकम्मल पढ़ लें तो इसका बहुत अजर सवाब मिलेगा. और रमज़ान में तो ज़्यादा जो सवाब है वो बहुत बुलंद हो जाता है. तो इसलिए हमें चाहिए कि हम ज़्यादा से ज़्यादा जुम्मे में कुरान पाक की तिलावत करें और ज़्यादा से ज़्यादा भलाई के काम करें और बुराई के कामों से रुक जाएं. बेशक ऐसे ही है. और बहुत खूब आपने फरमाया कि जुम्मे का दिन तो वैसे ही मुक़द्दस होता है और फिर जब रमज़ान मुबारक में आता है तो उस पर की गई इबादतें और नेकियां कई गुना ज़्यादा माशाल्लाह से बढ़ जाती हैं. अच्छा लामा साहब, क्योंकि हम रमज़ान मुबारक में हम हैं अभी अल्हम्दुलिल्लाह रमज़ान का महीना है तो रमज़ान के हवाले से भी चाहती हूँ कि कुछ चीज़ें हमारे नाज़रीन तक जाएँ. और आपके लफ्ज़ों में अक्सर हम इस पर बात करते रहते हैं. एक बार फिर मैं आपकी तरफ ये सवाल पेश करना चाहती हूँ कि रोज़ा रखना सही माना में क्या है आपके लफ्ज़ों में? रोज़ा रखना सही माने में ये है कि कुरान पाक में इरशाद होता है कि या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून. ऐ वो लोगो जो ईमान लाए हो, तुम पर रोज़े फ़र्ज़ किए गए हैं जैसे कि तुमसे पहले लोगों पर फ़र्ज़ किए गए थे ताकि तुम परहेज़गार हो जाओ. मकसद क्या है कि रमज़ान मुबारक का महीना आया तो इसमें आप रोज़ा रखेंगे, शहवत से दूर हो जाएंगे और खाने पीने से दूर हो जाएंगे. तो इसमें आपको तक़वियत में इजाफ़ा होगा, यानी आप तक़वे की तरफ जाएंगे
اور ایسا ہوتا ہی ہے، ایسا ہوتا ہے کہ رمضان میں آپ جب روزہ رکھتے ہیں تو بھلائی کے کام کرتے ہیں، برائی کے کاموں سے رک جاتے ہیں اور آپ کی نیت پاک صاف ہو جاتی ہے۔ جب آپ پرہیزگار ہو جائیں گے تو پھر آپ کو ہدایت ملے گی، جیسا کہ قرآن پاک میں ارشاد ہوتا ہے ھدی للمتقین، ہدایت ہے پرہیزگار لوگوں کے لیے۔ اب قرآن پاک میں ارشاد ہوتا ہے یا ایھا الناس اعبدوا ربکم الذی خلقکم والذین من قبلکم لعلکم تتقون، اے وہ لوگو عبادت کرو جس نے تمہیں پیدا کیا اور جس نے تم سے پہلے جو لوگ ہیں ان کو پیدا کیا تاکہ تم پرہیزگار ہو جاؤ۔ عبادت کیا ہے؟ روزہ ایک عبادت ہے۔ بے شک عبادت کی نیت سے کھانے پینے سے رکنے اور جماع سے رکنے کا نام روزہ ہے۔ ماشاء اللہ، سبحان اللہ۔ اچھا علامہ صاحب، یہ ضرور جاننا چاہوں گی، ہم اکثر آج کل کے دور میں جب میں دیکھتی ہوں اکثر لوگوں کو میں نے دیکھا ہے کہ روزہ رکھتے تو بے شک ہیں، وہ کہتے ہیں نا کہ ثواب دینے والا تو خدا تعالیٰ ہے، وہ تو غفور الرحیم ہے اور رحمت العالمین ہے، تو اس کا تو ہم بتا نہیں سکتے کہ کس کی قبولیت ہو رہی ہے کس کی نہیں ہو رہی، لیکن اکثر جو دین اسلام میں جو حکم ہمیں دیے گئے ہیں، جو حقائق بتائے گئے ہیں، اس سے ہٹ کر ہم روزے کو صرف کھانا نہ کھانے تک محدود کر دیتے ہیں۔ ہم نے کئی جگہ ایسے دیکھے ہیں لوگ جو ہے پورا مہینہ روزہ رکھ رہے ہوتے ہیں اور باقاعدگی کے ساتھ رکھ رہے ہوتے ہیں، کبھی کوئی روزہ مس نہیں کرتے، لیکن ان کے روزے کے ساتھ عبادات نہیں ہوتی، اچھے عمل نہیں ہوتے۔ اس روزے کے حوالے سے کیا فرمان ہے؟ اس روزے کے حوالے سے یہ فرمان ہے کہ اگر جو کوئی بھی شخص ہے وہ روزہ تو رکھتا ہے لیکن برے کاموں سے باز نہیں آتا، کیونکہ قرآن پاک میں ہے کہ نفس کے اندر دو چیزیں ہیں، بھلائی بھی ہے برائی بھی ہے، اور شیطان وسوسہ بھی دلاتا ہے۔ اب آپ نے روزہ تو رکھ لیا، کھانے پینے سے دور ہو گئے، جماع سے دور ہو گئے، لیکن آپ نے فحش کلام کیا، بری باتیں کی، کسی سے بغض رکھا، حسد رکھا، یہ کام کرتے رہے تو اس کا اتنا فائدہ نہیں ہے۔ آپ نے روزہ تو رکھ لیا لیکن جو جیسے میں نے آپ کو پہلے بتایا تھا کہ اس کا مقصد، روزے کا مقصد یہ ہے کہ پرہیزگار ہو جاؤ گے، پھر کیا ہوگا کہ آپ تقوی کی طرف جائیں گے۔ جب بندہ ڈرنے لگ جاتا ہے تو پھر وہ ہدایت کی طرف جاتا ہے، پھر وہ جو برے کام ہوتا ہے ان کو چھوڑ دیتا ہے، ترک کر دیتا ہے اور بھلائی والے کام کرتا ہے، اخلاق سے پیش آتا ہے، محبتیں بانٹتا ہے اور نفرتوں کو دور رکھتا ہے۔ اب جو شخص یہ روزہ رکھتا ہے لیکن وہ یہ کام بھی ساتھ میں کرتا ہے، حالانکہ مقصد تو تقوی اختیاری کرنا تھا لیکن اس نے یہ کام نہیں کیا، اس کو چاہیے کہ وہ سمجھے اس بات کو، اور اس کا اگر وہ روزہ رکھتا ہے اور یہ کام بھی کرتا ہے تو اس کو چاہیے کہ وہ علماء کی صحبت میں زیادہ سے زیادہ بیٹھے، علماء کرام جو حق بات کہتے ہیں ان کی صحبت میں بیٹھے، تو ان کی صحبت میں بیٹھے گا، جو علماء کے حق کی صحبت میں بیٹھتا ہے تو پھر کیا ہوتا ہے کہ وہ تقوی کی طرف جاتا ہے، تو پھر ان کام سے باز آ جاتا ہے۔ صحیح۔ اچھا علامہ صاحب، کیونکہ ہم روزے کے حوالے سے بات کر رہے ہیں تو ضرور کافی لوگوں کا یہ سوال بھی ہوگا کہ کسی ریزن کے باعث، کسی بیماری کے باعث اگر روزہ چھوٹ جاتا ہے تو اس کا ازالہ کیسے کیا جائے؟ اگر کسی شخص نے روزہ نہیں رکھا، یعنی فرض روزے ہیں، اس میں سے اگر وہ بیمار ہو گیا، اتنا بیمار ہو گیا کہ اس کی بیماری زیادہ ہو جائے گی، یعنی اس کا بیماری زیادہ بڑھ جائے گی، تو اس کے لیے معافی ہے، تو وہ رمضان کے بعد اس روزے کی قضا کر لیں۔ صحیح۔ اور کوئی ایسا جو بیمار نہیں ہے، اکثر ہوتا ہے نا کہ لوگ کہیں جا رہے ہوتے ہیں کسی کام کی وجہ سے، ظاہر ہے دنیاوی کام لوگ کر رہے ہوتے ہیں، تو کچھ کاموں کی وجہ سے اگر روزہ چھوٹ جاتا ہے تو پھر کیا حکم ہے؟ اس کے لیے حکم یہ ہے کہ اگر کسی کام کے لیے جا رہا ہے تو روزہ نہیں رکھ رہا۔ اب جو نفس جو ہے نا، اس کے اندر دونوں چیزیں ہیں، بھلائی بھی ہے برائی بھی، اور شیطان وسوسہ دلائے گا کہ آپ کام کریں گے تو آپ تھک جائیں گے، آپ کو روزہ لگے گا، لیکن اکثر ہو رہا ہوتا ہے، اکثر ایسا ہے، میں نے بھی دیکھا ہے ایسے لوگوں کو، ہوتے صحیح ہیں، بولتے ہیں کہ مجھے تکلیف ہے، یعنی جسم میں کوئی تکلیف ہے میں اس لیے نہیں رکھ رہا، وہ بہانے بناتے رہتے ہیں۔ لیکن جو تقوی والے لوگ ہوتے ہیں، پرہیزگار لوگ ہوتے ہیں، یعنی جو اللہ تعالیٰ سے ڈرنے والے ہوتے ہیں، جو ایمان میں کامل ہوتے ہیں، وہ کیا کرتے ہیں کہ وہ جو ہیں اگر وہ کام بھی کرتے ہیں لیکن پھر بھی وہ روزہ رکھتے ہیں، کام کے ساتھ روزہ بھی رکھتے ہیں۔ ان کو یہ معلوم ہوتا ہے یار مشکلات تو آتی ہے، اب روزے کا کام یہ ہے کہ کھانا پینا سے رک گیا تو بھوک تو لگے گی، پیاس بھی لگے گی، اور شہوت سے بھی دور رہنا، برائیوں سے بھی دور رہنا، اس کو یہ معلوم ہے، اور پھر اس کے ساتھ پھر وہ کیا کرتا ہے کہ وہ روزہ بھی رکھتا ہے اور کام بھی کرتا رہتا ہے۔ اور ایسے لوگوں کو بھی میں نے دیکھا ہے کہ یعنی مشکلات میں بھی روزہ رکھتے ہیں، اللہ کا قرب حاصل کرنے کے لیے وہ یہ کام کرتے ہیں۔ تو نفس جو ہے یہ بڑا خطرناک ہے،
برے کاموں کی طرف شیطان جو ہے وسوسہ دلاتا ہے، تو ہم سب انسانوں کو چاہیے کہ ہم اس بات کو سمجھیں کہ نفس کی بات نہیں مانی، اللہ نے جو حکم نازل کیا ہے، قرآن پاک نازل کیا پیارے آقا صلی اللہ علیہ وسلم پر، اس کی بات مانیں، نہ کہ نفس اور شیطان کی بات مانیں۔ سبحان اللہ سبحان اللہ. سگد کچھ آوازوں بھی تشریف فرما ہیں ان جی طرف بھی ونن چاہیں تھی. سگد شارکا بطول صاحب ہیں جے تشریف فرما ہیں ان کی گزارش کرنا چاہیں تھی تو پہلی خوبصورت آواز ٹرانسمیشن میں رکھیں. یا نبی نظر کرم فرمانا، اے حسنین کے نانا نانا، اے حسنین کے نانا، اے حسنین کے نانا نانا، اے حسنین کے نانا. زہرا پاک کے صدقے ہم کو طیبہ میں بلوانا، اے حسنین کے نانا نانا، اے حسنین کے نانا. آپ کے در کا ہوں میں بھکاری، آپ ہے میرے داتا، سارے رشتے ناتوں سے ہے پیارا اپنا ناتا. آپ تو ہیں آتا ہے جن کو سب کی لاج نبھانا، اے حسنین کے نانا نانا، اے حسنین کے نانا، اے حسنین کے نانا نانا، اے حسنین کے نانا. سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ ماشاء اللہ. سلام رمضان میں خوبصورت آوازن جو بھی ساتھ ہے علامہ صاحب اساں گڈا ہیں. اساں ایک بیو آواز تشریف فرما ہے انہن جی طرف ونن چاہیں تھی ارم فاطمہ ہیں جے تشریف فرما ہے انہن کی گزارش کرنا چاہیں تھی تو پنی خوبصورت آواز سے ٹرانسمیشن میں رکھیں. بسم اللہ الرحمن الرحیم. گل ازر و خطا مختا نازک بدنی را بدنی را بدنی را بدنی را. گل ازر و خطا مختا نازک بدنی را بدنی را بدنی را بدنی را. بلبل سے تو آموختا شیری سخنی را سخنی را سخنی را سخنی را. ہر کس کے لبے لال تورا دیدہ بدل گفت. ہر کس کے لبے لال تورا دیدہ بدل گفت. حقا کے چے خوش کندہ عقیق یمنی را یمنی را یمنی را یمنی را. حقا کے چے خوش کندہ عقیق یمنی را یمنی را یمنی را یمنی را. خیات ازل دوختا پر قامت زیبا. خیات ازل دوختا پر قامت زیبا. در قد تو ای جامعے سروے چمنی را چمنی را چمنی را چمنی را.
در قد تو ای جامائے سروے چمنیرا 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 بلبل سے تو آموختا شیریں سخنیرا 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 سخنیرا. سبحان اللہ، ماشاء اللہ، الحمدللہ الحمدللہ. خوبصورت ٹرانسمیشن ہلی رہی ہے. جمعے جو ڈींहुं आहे बरकतुनि जो सिलसिलो, रहमतुनि जो सिलसिलो الحمدللہ हली रहियो आहे. वक़्तु आहे ब्रेक जो. तव्हां सां मुलाक़ात कयूं था कुछ ही देर में सलाम रमज़ान में. सलाम रमज़ान, सलाम रमज़ान. सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर ऐं तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर अॼोको रोज़ो मुबारक. जेके हिन वक़्तु रोज़े में आहिनि उन्हनि खे दिलि सां मुबारक, बिकॉज़ ही उहो ॾींहुं जेको ॾींहंनि जो सरदार आहे. उन में रमज़ान मुबारक में जॾहिं अचे थो त ख़ुदा ताला सादत ॾिए थो सभिनी खे रोज़ो रखण जी. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. अच्छा, जॾहिं तव्हां रोज़े में हूंदा आहियो, जीअं थोरी देरि पहिरीं बि असां गुफ़्तगू करे रहियासीं, जॾहिं तव्हां रोज़े में हूंदा आहियो, तव्हां इबादत कंदा आहियो, तव्हां नमाज़ूं पढ़ंदा आहियो. अल्लामा साहब, इस बात को ज़रूर मैं शामिल करना चाहती हूँ कि जब आप रोज़े रखते हैं और सबसे पहले तो जब तिलावत की बात आती है, कुरान पाक की बात आती है, तो मैं उसकी कुरान पाक की अज़मत के बारे में भी चाहूँगी कि कुछ अल्फाज शामिल किए जाएँ. आपके लफ्ज़ों में कुरान पाक की अज़मत को चाहती हूँ कि बयान किया जाए. जी, आपने बहुत अहम सवाल किया है. कुरान पाक की अज़मत शान ये है कि ये हमारे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर नाजिल हुआ. और दूसरी शान ये है कि ये रमज़ान के महीने में नाजिल हुआ. और जो रमज़ान मुबारक का महीना है ये तमाम महीनों से अफजल महीना है. इसमें रोज़े फ़र्ज़ किए गए हैं और इसी में कुरान पाक नाजिल हुआ. सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह. बहुत खूब बहुत खूब. वाकई में वो शब मैं तो कभी कभी सोचती हूँ ऐं कॾहिं कॾहिं इंसान जे ज़हन में जॾहिं इंसान हिस्ट्री में ये शयूं ॾिसंदो आहे, पढ़ंदो आहे, त इंसान सोचींदो आहे त उहा छा राति हूंदी जंहिं राति क़ुरान पाक जो नुज़ूल थियो आहे. उहो छा नूर हूंदो जंहिं राति जिब्राइल अलैहिस्सलाम पहुता हूंदा ऐं उहा पहिरीं आयत भई इक़रा जी, उहा पहिरीं सूरह इक़रा जी, उहा कीअं नाज़िल थी हूंदी ऐं छा नूर हूंदो. ऐं पोइ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जो उहो तमामु सफ़र जेको इस्लाम खे फैलाइण लाइ गुज़रियो आहे उहो कीअं गुज़रियो हूंदो. ऐं इन्हनि तमामु ॻाल्हियुनि खां पोइ हिकु ॻाल्हि जेका शिदत सां मुंहिंजे दिलि में अचे थी ऐं मूंखे महसूसु थिए थी, जंहिंजो ज़िक्र मां तव्हां सभिनी साम्हूं करणु चाहियां थी, त क़ुरान पाक असां बेशक पढ़ंदा आहियूं, असांजे अल्हम्दुलिल्लाह असांजे घरनि में ज़रूरु हूंदो आहे, पर अॼु असां पंहिंजे क़ुरान शरीफ़ खे ॾाढा ख़ूबसूरत ग़िलाफ़नि में असां महफ़ूज़ करे किथे रखी छॾियो आहे. क़ुरान पाक जे लाइ हुकुम उनखे ख़ूबसूरती सां ढके रखण लाइ त न हो. क़ुरान पाक जो हिकु हिकु लफ़्ज़ उनजो नुज़ूल तव्हांजी मुंहिंजी हिदायत जे लाइ थियो आहे. ऐं असां उन क़ुरान पाक खे ढके किथे अलमारियुनि जे मथां, किथे अलमारियुनि में लॉक करे असां रखी छॾियो आहे. उन क़ुरान पाक खे जीअं तव्हां पंहिंजे घर में तस्वीरुनि जी शो पीसिस जी जॻह ठाहींदा आहियो, क़ुरान पाक खे पंहिंजे घरनि जी ज़ीनत ठाहियो, क़ुरान पाक खे पंहिंजे घर में साम्हूं रखो. ईंदे वेंदे एॾी मुक़दस किताब आहे जो मूंखे त ईअं थो लॻे त ईंदे वेंदे उन ते नज़र बि पवे त बि सुभान अल्लाह, उन नज़र ते बि क़ुर्बान जेका क़ुरान पाक ते पई रही आहे, उन हर हिकु लफ़्ज़ ते क़ुर्बान. इहे आदतूं जेके असां पंहिंजे घरनि में ठाहे छॾियूं आहिनि, इहे रिवायतूं, इहे प्रैक्टिसिस जेके असां पंहिंजे घरनि में करे छॾियूं आहिनि, इन्हनि खे असांखे डिफ्रेंशिएट करे उन्हनि आदतुनि जी तरफ़, उन्हनि रिवायतुनि जी तरफ़ वञणु खपे जेके दीन इस्लाम जी शुरूआति में असांखे सेखारियूं वियूं आहिनि, असांखे ॾेखारियूं वियूं आहिनि, असांखे ॿुधायूं वियूं आहिनि. हिकु ॿी शइ त असां जिन घरनि में तिलावत थिए थी, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, रमज़ान मुबारक में त हिकु आम हिकु रिवायत हूंदी आहे त असांजे घरनि में तिलावत क़ुरान पाक बि थींदी आहे, असां नमाज़ूं बि पढ़ंदा आहियूं, असां रोज़ा बि रखंदा आहियूं, सहर अफ़्तार ते अलॻि इबादतुनि जो हिकु सिलसिलो हूंदो आहे. सुभान अल्लाह उन्हनि तमामु घरनि ते जिन घरनि में थी रहियो आहे, बेशक उन्हनि घरनि ते तमामु उहे रहमतूं ऐं बरकतूं पवनि थियूं, पर असां पंहिंजी अमली ज़िंदगी में उनखे केतिरो अपनायो आहे. असां मञूं त था त क़ुरान पाक बेशक हक़ आहे, असां मञूं त था त ख़ुदा हिकु आहे, असां इन्हनि तमामु शयुनि खे मञूं था, पर उन्हनि जी मञण वारा शायदि असां कोन आहियूं. सही नमूने उन्हनि खे मञण उहे कि ॿिया मुस्लमान आहिनि. रसूल अकरम
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे लाइ को शक कोन्हे, असां सभु मञूं था उन्हनि खे, पर उन्हनि जी मञणु उहे ई सहाबी हुआ जेके उन्हनि सां गॾु वक़्तु गुज़ारियो आहे। उन खां पोइ तमामु उहे सहाबी अकराम जेके उन्हनि रस्तनि ते हलंदा आहिनि। असां पंहिंजे दीन खे, जेको दीन तवाज़ुन वारो दीन आहे, असांजे दीन में न सिर्फ़ु इबादतूं आहिनि, रिवायतूं आहिनि, ज़िंदगी गुज़ारण जा तरीक़ा आहिनि, असां पंहिंजे दीन खे, असांजो उहो तवाज़ुन वारो दीन आहे जेको तव्हांखे दुनियावी शयूं बि सेखारे थो, तव्हांखे दीनी शयूं बि सेखारे थो। शायदि ई को दीन आहे, शायदि ई को मज़हब आहे जेको इहो सभु सेखारे थो। ऐं चवंदा आहिनि त क़ुरान पाक अहिड़ी मुक़दस किताब आहे जंहिंखे तव्हां जॾहिं खोलियो था, तव्हांजे दिलि में जेको सुवालु आहे उनजो जवाबु ॾिए थो। तव्हांजे दिलि में जेका परेशानी आहे उहा परेशानी दूरि करे थो। उहा आयत मुबारका जेका सूरह रहमान जी उहा आयत बार बार सूरह रहमान में उन्हनि जो ज़िक्र अचणु, त तव्हां पंहिंजे रब जी कंहिं कंहिं नेमत खे जुटलाईंदो। उहे नेमतूं जेके सूरह रहमान में तव्हांखे बार बार ॿुधायल आहिनि, उहे तमामु शयूं जॾहिं तव्हां पढ़ियो था तव्हांखे अहसासु थिए थो त ही सभु असांजे इस्लाम, असांजे दीन असांखे ॾिनियूं आहिनि। अच्छा, जॾहिं वरी तव्हां इस्लाम जे दौर खे, उन दौर खे ॾिसो था जंहिं दौर में तव्हांखे उहे शयूं नज़र अचनि थियूं जंहिंमें क़ुर्बानियूं बि आहिनि, जंहिंमें जंगूं बि आहिनि, जंहिंमें जानूं बि आहिनि, जॾहिं तव्हां उन दौर जी तरफ़ वञी ॾिसो था त यकीन अचे थो त दीन इस्लाम एॾो असांखे त ॾाढो आराम सां मिलियो आहे। पर उहे असहाबा कराम जिन बुखूं कटियूं, जिन सफ़र कया ऐं पोइ असांखे उहो दीन मिलियो, असांखे त ॾाढो आसान थी असांजे हथनि में मिलियो आहे। अॼु असां खुलेआम अल्हम्दुलिल्लाह असां इबादतूं कयूं था, खुलेआम ॻाल्हाए सघूं था पंहिंजे दीन जे बारे में। उहो वक़्तु जेको इस्लाम जो मुश्किल तरीन वक़्तु थी गुज़रियो आहे, उहे तमामु अंबिया कराम जिन जे लाइ क़ुरान पाक में बि ज़िक्र आहे, उन्हनि जो वक़्तु कीअं हूंदो। अॼु एॾो आसान थी क़ुरान पाक असांखे मिलियो आहे, तॾहिं बि असां उनजी प्रैक्टिसिस खे आम नथा करे सघूं, उन्हनि इबादतुनि खे आम नथा करे सघूं। ऐं सुभान अल्लाह मुंहिंजे रब ते त उन खां पोइ बि उहो तयारु आहे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मती खे माफ़ करण जे लाइ, उनखे बख़्श करण जे लाइ, उनखे बहाना ॾेई रहियो आहे, उन्हनि जे मथां रहमतूं वसाए रहियो आहे, उनजे मथां बरकतूं वसाए रहियो आहे। सुभान अल्लाह। असां गॾु कुझु आवाज़ूं आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि जी तरफ़ वञणु चाहियां थी। असां गॾु ख़ूबसूरत आवाज़ूं तशरीफ़ फरमा आहिनि ऐं असां गॾु फरहान अती कादरी साहिबनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी। ख़ूबसूरत गुफ़्तगू आहे ऐं कॾहिं कॾहिं गुफ़्तगू ॾाढी तवील हली वेंदी आहे। जॾहिं तव्हां दीन जी ॻाल्हि कंदा आहियो त हिकु जज़्बातियत जी हिकु लहर हूंदी आहे जेका तव्हांजे अंदरि में हली रही हूंदी आहे ऐं पोइ ईअं लॻंदो आहे त शायदि को पॉज़ वठण जी जॻह न आहे, शायदि को स्टॉप ॾियण जी जॻह न आहे, पर छा कजे, छो त स्क्रीन ते आहियूं, वक़्तु महदूद आहे, उन वक़्त खे हर शइ में कवर करिणो आहे। फरहान अली कादरी साहिबु तशरीफ़ फरमा आहिनि, तव्हांखे गुज़ारिश आहे। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। एक मैं ही नहीं उन पर कुर्बान ज़माना है, एक मैं ही नहीं उन पर कुर्बान ज़माना है, एक मैं ही नहीं उन पर कुर्बान ज़माना है, जो रब दो आलम का महबूब यगाना है, जो रब दो आलम का महबूब यगाना है। कल पुल से गमे जिसने खुद पार लगाना है, ज़हरा का वो बाबा है, हसनैन का नाना है, ज़हरा का वो बाबा है, हसनैन
کا نانا ہے آؤ در زہرا پر پھیلائے ہوئے دامن یہ نسل کریموں کی لجپال گھرانہ ہے ایک میں ہی نہیں ان پر قربان زمانہ ہے. سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ. رسول اکرم صلی اللہ علیہ وسلم تا اساں قربان اساں جا ماں پی قربان اساں جو اولادوں قربان. سبحان اللہ سبحان اللہ. نالو ہی اچے تو فیل ہی کچھ بیٹھی تھی وجہ. سبحان اللہ. وقت ہے بریک جو تاں سے ملاقات کے تا کچھ ہی دیر میں. سلام رمضان میں. سلام رمضان سلام رمضان. سلام رمضان سا گڈ ایک دفعہ بیہر تا سبنی سامو حاضر. الحمدللہ خوبصورت ٹرانسمیشن ہلی رہی ہے. کچھ شیوں جن جا سوال اکثر ماہن جو دلن میں ہوندا ہے اج میں اپنی ٹرانسمیشن میں اوے شامل کرن واری آیا. تراویح تہائی ماں بخوبی سنجانو تھا رمضان المبارک جی تمام خوبصورتن میں ایک خوبصورتی تراویح بھی ہے. وہ وقت جہ وقت تمام اساں جے مرد حضرات آہن وہ گھراں نکرنا آہن عشاء دی نماز دی طرف پو تراویح جو رخ کندا آہن. اوے لفظ اوے آیتوں جے اساں گھرن تائیں اسپیکر سے تھرو پہنچندیوں ہیں. وہ منظر ہی کچھ خوبصورت ہوندو ہے. علامہ صاحب ضرور چاہتی ہوں کہ آپ کے لفظوں میں تراویح کو بیان کیا جائے. تراویح کی رکعتوں کے بارے میں, تراویح کے تاخیر کے بارے میں, تمام ان چیزوں کے بارے میں ہم اپنے ناظرین کو بتا سکیں. جی آپ نے بہت اہم سوال کیا ہے تراویح کے حوالے سے. تراویح بہت ضروری چیز ہے, یعنی اس کا پڑھنا, اس کا ادا کرنا. اب ایک شخص نے رمضان کا روزہ رکھا لیکن تراویح نہیں پڑھی, تراویح نہیں پڑھی لیکن رمضان کا روزہ رکھا, تو اس کا وہ رتبہ, وہ عظمت, اس کو وہ شان نہیں ملے گی جتنی وہ تراویح کے ساتھ یعنی روزے کے ساتھ تراویح بھی پڑھے گا. اب تراویح جو ہے, اگر تراویح میں اگر عشاء کی نماز اس نے ادا کی یعنی عشاء کے 4 فرض ادا کیے, اس کے بعد سنتیں ادا کر لی, 2 سنتیں ادا کی, اس کے بعد اب تراویح کا سلسلہ شروع ہوتا ہے. تو اب کوئی کام کی وجہ سے کہیں چلا گیا, یعنی کوئی آپ اس کو بہت ہی ایسا کام پیش آ گیا جو بہت قیمتی تھا, تو پھر وہ کام کرنے کے چلا گیا, 1-2 گھنٹے کے بعد آتا ہے, تو پھر بھی اس کے لیے جائز ہے کہ وہ اس کے بعد آ کے اس کام کو کرنے کے بعد آ کے وہ تراویح کا اہتمام کرے. تو اس کا جو ہے اہتمام ہے تہائی رات تک کر سکتا ہے. اگر وہ آدھی رات میں بھی آ کر تراویح کی ادائیگی کرتا ہے تو وہ اس کی ہو جائے گی. اب تراویح کی جو رکعتیں ہیں وہ کتنی ہیں, تو بہتر یہ ہے کہ 20 رکعتیں ادا کی جائیں, اور ایک سلام 2 رکعتیں ادا کرے گا 2 نفل کر کے, 2 نفل کر کے ایک سلام کے ساتھ تراویح پڑھے گا. اب اس کے حوالے سے یہ ہے کہ تراویح کا اہتمام کچھ لوگ کرتے ہیں, گھروں میں اہتمام کرتے ہیں, مساجد میں بھی اہتمام ہوتا ہے. تو کچھ لوگ جو ہوتے ہیں وہ 3 روزہ کرتے ہیں, ختم قرآن تراویح کا اہتمام کرا دیں. یعنی ایک روزے میں پہلا روزہ ہوتا ہے, پہلی تراویح ہوتی ہے, پہلی تراویح میں وہ 10 پارے پڑھ لیں گے. یعنی 20 رکعتیں ہیں نا, اس میں اب کتنی پڑھ لیں گے, 10 پارے پڑھ لیں گے. اکثر ہمارے وہ تاجر جو لوگ ہیں وہ 10 دن کی تراویح کا اہتمام کرتے ہیں کہ 20 دن پھر لمبا اپنے دیر رات تک آپ نے دکانیں کھولنی ہوتی ہیں. اس طرح بھی ہوتا ہے؟ جی اس طرح بھی ہوتا ہے. کچھ لوگ ہوتے ہیں جو 10 روزہ تراویح کا اہتمام کرتے ہیں. اب وہ 10 دنوں میں ختم یعنی قرآن پاک مکمل ہو جاتا ہے. یعنی اس رکعت جیسے الحمدللہ پڑھتے ہیں, اس کے بعد کوئی سورت ملانی ہوتی ہے. سورت ملانا جائز ہے. اگر کوئی اہتمام یہ کرنا چاہتا ہے کہ ہم سورت ملا لیں, سورت الحمدللہ کے ساتھ ایک کوئی سورت ایک بھی یاد ہوگی, تراویح ہو جائے گی, لیکن ثواب کی نیت سے, کیونکہ جتنا ختم قرآن مطلب پورا قرآن پاک مکمل کر لیں گے, جتنے روزے کی تراویح ہوگی تو اتنا ان کو اتنا ثواب ملے گا. اب یہ ہے کہ 10 روزہ تراویح مکمل ہو گئی جنہوں نے اہتمام کیا تھا. اب 20 دن جو روزے ہیں تو اس میں بھی تراویح کا اہتمام کرنا ضروری ہے. یہ نہیں ہے کہ اب ختم قرآن ہو گیا لیکن اب چھوڑ دیں, ہماری تراویح ہو گئی, قرآن پاک مکمل ہو گیا, تو ایسا نہیں. بلکہ یہ کرنا ہے کہ جب ختم قرآن ہو گیا تو پھر جو 20 دن رہ گئے ہیں اس میں یہ کریں کہ پھر سے بھی سٹارٹ کر سکتے ہیں, پورا قرآن پاک مکمل کر لیں 10 دن کا. لیکن اگر یہ نہیں کر سکتے
تو پھر جو قرآن پاک کی آخری 10 صورتیں ہیں وہ یاد کر لیں. 20 رکعتوں میں وہ 10 صورتیں یعنی پہلی 10 رکعتوں میں وہ پڑھ لیں, 10 رکعتوں میں پھر سے وہی دوبارہ پڑھ لیں. اگر یہ بھی نہیں کر سکتے تو ایک صورت تو یاد ہوتی ہے بندے کو, انسان کو قل هو اللہ احد یاد ہے. اب ایک صورت یاد ہے تو پھر وہ کرے. ایک صورت اگر یاد ہے نا تو پھر بھی تراویح ہو جائے گی. یعنی پہلی رکعت میں وہ الحمدللہ پڑھے گا, اس کے ساتھ صورت ملائے گا سورۃ الاخلاص قل هو اللہ احد. تو اب جب دوسری رکعت کے لیے کھڑا ہوگا تو پھر دوسری رکعت میں الحمدللہ پڑھ کے قل هو اللہ احد پڑھے گا تو 20 رکعتیں یہ مکمل کر لے گا. اس کے بعد وتر ادا کرے گا. تو پھر اس طریقے سے بھی تراویح کا اہتمام کیا جا سکتا ہے. اور کچھ لوگ, یہ اہم سوال ہے, کچھ لوگ جو ہیں ختم قرآن کرتے ہیں, یعنی آپ جیسے آپ فرما رہی تھی 10 روزہ, اب اس میں جو الحمدللہ پڑھیں گے تیز تیز پڑھیں گے, لفظ چبا چبا کر. اب الحمدو کا معنی اور ہے, ہا جو ہے نا ہا کا معنی اور ہے, کیونکہ یہ عربی میں قرآن پاک نازل ہوا ہے. تو ہا, ہم تو اردو ہیں, ہم ہے بولتے ہیں, تو اب ہا جو ہے اس کا معنی اور ہے, ہے کا معنی اور ہے. اور عربی میں ہا بھی ہوتا ہے جیسے ہم ہے بولتے ہیں. ٹھیک ہے, اب معنی جو ہے نا چینج نہیں ہونا چاہیے. کیسے کہ وہ الحمدللہ رب العالمین ایسے پڑھ رہے ہوتے ہیں, کچھ لوگ الحمدللہ رب العالمین پڑھ رہے ہوتے ہیں. اب پھر نا کچھ لوگ نا تیز تیز پڑھ رہے ہیں الحمدللہ رب العالمین, یعنی لفظ چبا چبا کر, لفظ کو کھاتے ہوئے, تو وہ نا صحیح ادائیگی نہیں کر رہے. تو قرآن پاک میں کیا ہے, ورتل قرآن ترتیلا, قرآن کو ٹھہر ٹھہر کر پڑھیں. یہ بہت اہم مسئلہ ہے. نماز میں بھی ایسا ہے, نماز میں بھی آرام سے پڑھنا ہے. اور نماز کے علاوہ تراویح بھی ہے, نفل ہے, نفل عبادت ہے. تو اس میں بھی اہتمام یہ کرنا ہے, آپ 10 روزہ رکھیں لیکن پوری رات کھڑے ہو جائیں, لیکن یہ نہیں کریں کہ جلدی جلدی, کیونکہ اکثر جو ہے نا بزرگ ہوتے ہیں تراویح پڑھنے کے لیے جاتے ہیں. آج امام صاحب نے کیا کیے, آج امام صاحب نے نا کم ٹائم لگایا, صحیح کیا آج. جب آرام آرام سے کچھ لوگ ہوتے ہیں جو امام صاحب ہوتے ہیں, جو جن کے پاس عقل ہوتی ہے, امام جو ہوتے ہیں وہ جو اس بات کو جانتے ہیں کہ اگر ہم چبا چبا کے پڑھیں گے تو یہ برا, یہ لفظ ہی نہیں ہوگا اور کفر میں بندہ داخل ہو جاتا ہے, کیونکہ معنی چینج ہو جاتا ہے. اب کچھ جو ہوتے ہیں بچے مدرسے کے طلباء کو بلاتے ہیں اس حوالے سے, مدرسے کے طلباء کو بلاتے ہیں. اب ان کو کیونکہ انہوں نے قرآن پاک سے پڑھا ہوا ہے, جیسے اب ایک بندہ ہے کسی کو فارسی کی کتاب پڑھا دی, انگلش کی کتاب پڑھا دی, رٹا لگوا دیا, اب سمجھ نہیں آ رہی اس کو. صحیح. تو اسی طریقے سے انہوں نے بھی پڑھا ہوا ہے. عظمت بہت ہے, قرآن پاک پڑھنے کی بھی بہت عظمت ہے, لیکن پڑھنا کیسے وہ بھی بتایا گیا ہے. قرآن کو ٹھہر ٹھہر کے پڑھنا ہے. اب جو شخص ایسا نہیں کرتا اس کی تراویح بھی نہیں ہوگی. اور دوسرا یہ ہے کہ وہ گمراہ لوگوں میں شمار ہو جائے گا. اللہ اکبر. گمراہی میں شمار ہو جاتے ہیں, جیسے انعمت علیہم غیر المغضوب علیہم ولا الضالین. تو اولئک الذین یہ اہدنا الصراط المستقیم صراط الذین انعمت علیہم, راستہ ان لوگوں کا جن پر تیرا انعام ہوا. انعام یافتہ لوگ جو ہیں, جو انعام یافتہ لوگ ہیں, ان کا ہمیں راستہ دے. ان کا راستہ ایسے ملے گا, علماء حق کے ساتھ بیٹھیں گے تو یہ باتیں جو آپ کے ساتھ شیئر کی ہیں تو یہ ہمیں معلوم ہوگی اور ہم دوسروں تک پہنچائیں گے اور اس پر عمل کریں گے. لیکن اگر ایسا نہیں کریں گے تو پھر کیا ہوگا, غیر المغضوب, نہ کہ ان لوگوں کا جن پر تیرا غضب ہوا اور نہ کہ ان لوگوں کا جن پر تیرے جو گمراہ ہو گئے. اب گمراہ لوگوں کا بھی ہم نے ان کے ساتھ بھی نہیں چلنا, نہ جن پر غضب ہو ان لوگوں کے ساتھ بھی نہیں چلنا. تو ہمیں یہ احتیاط رکھنی چاہیے تراویح کے حوالے سے. جب بھی تراویح کا اہتمام کریں تو بھرپور طریقے سے اچھے طریقے سے کریں. اچھے طریقے سے کریں. بہت شکریہ, اور بڑی آسانیاں کر دی ہمارے تمام ان ناظرین کے لیے جو اس وقت ہمیں دیکھ رہے ہیں اور جن کے دلوں میں تراویح کے سوالات ہیں. سگد کچھ آوازوں تشریف فرمائے ہیں محمد بلال قادری صاحب ہیں جی سگد تشریف فرمائے ہیں پار میر خاص پر تشریف کھڑی آئے ہیں, انہوں جو آواز شامل کر دسی. بسم اللہ الرحمن الرحیم. محبوب محمٹے جے پیارن جی اسی گولی ودیا پاک گلی. محبوب مٹھے جے پیارن جی اسی گولی لدیا پاک گلی. اکھین تے رکھی اسی چم دایوں ابو بکر عمر عثمان علی. اکھین تے رکھی اسی چم دایوں ابو بکر عمر عثمان علی. امت جی اکھر جا ٹھار ہیں
اصحاب رسول عربی جا امت جی اکھیں جا ٹھار ہیں اصحاب رسول عربی جا تن سجنن جی تعریف کرے اج رات بویندی رات ڈلی اکھین تے رکھی اسی چمدایوں ابو بکر عمر عثمان علی اور ہن ساری دنیا جے تختن تے صدیق جو ثانی کونے کو ہن ساری دنیا جے تختن تے صدیق جو ثانی کونے کو مٹھے مدنی جے پروانن جی حبداریاں ہیں باغ بلے اکھین تے رکھی اسی چمدایوں ابو بکر عمر عثمان علی اور ہن وقت فسادن فرقن جی اکلائے آئے فاروق ہن وقت فسادن فرقن جی اکلائے آئے فاروق ہوجے ہن عادل جی اج ضرورت ہن عادل جی اج ضرورت چیہاں شیعہ رڑی بکریں درڑی اکھین تے رکھی اسی چمدایوں ابو بکر عمر عثمان علی سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ ایسا اگر ایک بیو خوبصورت آواز ہے جے تشریف رکھے تو شارکہ بطول صاحبہ ہیں جے تشریف رکھن تا ایک دفعہ بیہر انہوں کی گزارش کرن چاہیے ہم تو اپنی خوبصورت آواز ہے ٹرانسمیشن میں رکھن بسم اللہ الرحمن الرحیم حق بیانی حسین دیتے ہیں زندگانی حسین دیتے ہیں زندگانی حسین دیتے ہیں حق بیانی حسین دیتے ہیں زندگانی حسین دیتے ہیں زندگانی حسین دیتے ہیں سب کو لنگر علی سے ملتا ہے سب کو لنگر علی سے ملتا ہے اور پانی حسین دیتے ہیں زندگانی حسین دیتے ہیں زندگانی حسین دیتے ہیں اور شعر سنیے گا کہ جو ضعیفی میں ڈھل نہیں سکتی جو ضعیفی میں ڈھل نہیں سکتی بھائی وہ جوانی حسین دیتے ہیں زندگانی حسین دیتے ہیں زندگانی حسین دیتے ہیں اس کا غم ہے علاج ہر غم کا اس کا غم ہے علاج ہر غم کا شادمانی حسین دیتے ہیں زندگانی
حسین دیتے ہیں زندگانی، حسین دیتے ہیں. سبحان اللہ سبحان اللہ. ٹرانسمیشن میں وقت ہے بریک جو تہاں سے ملاقات کی تھا کچھ ہی دیر میں سلام رمضان میں. سلام رمضان، سلام رمضان. سلام رمضان سگر ایک دفعہ بیہر تا سبنی سامو حاضر. الحمدللہ ہی جکو سلسلو جکو پہرے رمضان المبارک کا سٹارٹ تھیو ہے ٹرانسمیشن میں تہاں جی اساں جی ملاقات تھی رحمتن جی ہے برکتن جی برسات الحمدللہ ہلی رہی ہے. ایک بیو آواز ہن ٹرانسمیشن میں سگت جڑیو ہے دورے شہوار صاحبہ ہن جکا سگت جڑیو ہیں انہن جی طرف ونن چاہیاں تھی انہن جی آواز پر جی ٹرانسمیشن میں رکھن چاہیاں تھی. بسم اللہ الرحمن الرحیم. یا شاہ امم ایک نظر کرم، یا شاہ امم ایک نظر کرم، میری لاج تمہارے ہاتھ سرکار، میری نیا لگا دو اپنے کرم سے پار. ٹوٹی ہوئی آس ہوں میں، دکھ سے بھرا دل ہے میرا، صلی اللہ سید المرسلین، صلی اللہ سید المرسلین. ٹوٹی ہوئی آس ہوں میں، دکھ سے بھرا دل ہے میرا، نظر کرم بہر خدا کوئی نہیں تیرے سوا، صلی اللہ سید المرسلین، صلی اللہ سید المحسنین. غم خوار جہاں تسکین جہاں، غم خوار جہاں تسکین جہاں، ایک شب تو مجھے بھی ہو دیدار، میری نیا لگا دو اپنے کرم سے پار. باغ رم شہر خدا جس کی ہوا مشک ختن، صلی اللہ سید المرسلین، صلی اللہ سید المحسنین. نام تیرا صلی اللہ روح عیا جان سخن، صلی اللہ سید المرسلین، صلی اللہ سید المحسنین. ہو دور میرے سب رنج و الم، ہو دور میرے سب رنج و الم، پھر آؤ مدینے میں ایک بار، میری نیا لگا دو اپنے کرم سے پار. آسی ہوں میں بگڑے نصیب، رکھ لو بھرم رب کے حبیب، صلی اللہ سید المرسلین، صلی اللہ سید المحسنین. روح ادب جان ادیب، تم ہی تو ہو سب کے طبیب، صلی اللہ سید المحسنین، صلی اللہ سید المرسلین. تمہیں کیا ہے کمی مکی مدنی، تمہیں کیا ہے کمی مکی مدنی، تم دونوں جہاں کے ہو مختار، میری نیا لگا دو اپنے کرم سے پار. ڈوب سکتی نہیں طوفانوں کی طغیانی میں، ڈوب سکتی نہیں طوفانوں کی طغیانی میں، ڈوب سکتی نہیں طوفانوں کی طغیانی میں، جس کی کشتی ہو محمد کی نگہبانی میں. یا شاہ امم ایک نظر کرم، میری لاج تمہارے ہاتھ سرکار، میری نیا لگا دو اپنے کرم سے پار.
सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। करम थी वञे त छा ई खपे, पर उन करम जे लाइ कुझु अमल आहिनि जेके इंसान ज़ात जे लाइ फरमाया विया आहिनि, जेका करणु इलाही ज़रूरी आहिनि। उन्हनि अमलनि में खोड़ सारियूं शयूं अचनि थियूं। प्रोग्राम जे आगाज़ में मस्जिद अक्सा जो वाक़ियो तव्हांजे साम्हूं बयानु करण जो शर्फ़ हासिलु थियो, जंहिंमें उहे शख़्स जिन खे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी दुआउनि में घुरियो, उहे शख़्स बि असांखे पंहिंजी ज़िंदगी मुबारका मां सेखारनि था त ॿिए कंहिंजी इबादत गाह खे तव्हां हथु न लाहियो ऐं उन्हनि जी इबादत गाह ड्राहे तव्हां मस्जिद न ठाहियो। इहे लफ़्ज़ ॿ आहिनि, वाक़ियो शायदि हिकु आहे, पर अॼु जेको कुझु मुआशिरे में थिए थो उन्हनि जे लाइ हिकु हिदायत आहे, पर उहा हिदायत तॾहिं आहे जॾहिं तव्हां ऐं मां उहा हिदायत वठणु चाहियूं त। क़ुरान पाक बेशक त हिकु हिदायत जो किताबु आहे, पर उहो तॾहिं आहे जेकॾहिं तव्हां ऐं मां वठणु चाहियूं त। असांजो दीन हिकु ख़ूबसूरत दीन, उहो दीन जंहिंमें एतिरियूं आज़ादियूं आहिनि, असांखे लॻंदो आहे त दीन ॾाढो मुश्किल आहे असांजो। असांजे दीन में क़ैद कयो वियो आहे। माज़रत सां, पर काफ़ी सारा असांजा जॾहिं असां काफ़ी सारियूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं, काफ़ी सारियुनि माण्हुनि खे ॻाल्हाईंदे ॿुधंदा आहियूं। इरम साहिबा, आप तो माशाल्लाह आप भी बयान करती हैं, तो आप बखूबी इस बात को जानती होंगी कि हमारे दीन को बड़ा एक कंजर्वेटिव दीन करके पेश किया जाता है, लेकिन जितनी आज़ादी हमारे दीन में हमें दी गई है, आसानी भी है, आज़ादी भी है, और वो आज़ादी हम न जाने क्यों हम उसका दूसरे रुख से हम दिखाते हैं उस दीन को। वो दीन जो बहुत ही खूबसूरत है, वो दीन जो बहुत ही प्यारा है, वो दीन जो आज़ादी देता है, वो दीन जो तवाज़ुन का दीन है, हमने उसको दूसरे लफ्ज़ों में शामिल करके माज़रत के साथ फ़िरक़ों में भटका के लोगों को किसी और तरफ कर दिया है। और जो माज़रत सां जेके प्रैक्टिसिस अॼु थी रहियूं आहिनि, मुंहिंजे दीन में तो ये प्रैक्टिसिस हुयूं ही न। हर शख्स अपने मतलब की बात, माइक उठाइएगा प्लीज़। उनका हर शख्स जो उसके मतलब पे पूरी उतरती है ना, उस बात को मान लेता है, बाकी वो कहता है कि नहीं मैंने कहीं नहीं सुना। ऐसा है आजकल। बिल्कुल ऐसा ही है कि हमें दीन वो पसंद है, वो सच्चा लगता है, माज़रत से वो सच्चा लगता है जो हमें आसान लगता है, जो हमारे मतलब का है, जो हमारे मतलब का है। बिल्कुल बिल्कुल ऐसा ही है। अच्छा हिकु शइ जेका मां ज़रूर हिते शामिलु करणु चाहियां थी पंहिंजी हिन ट्रांसमिशन में, छो त अॼु अल्हम्दुलिल्लाह जुमे जो बि रोज़ो हो, तव्हां ऐं मां अल्हम्दुलिल्लाह रोज़े सां बि आहियूं। आख़िरी लम्हात आहिनि, कुझु ई देरि में इंशाअल्लाह असां जुमे जे रोज़े जी इफ़्तार जी तरफ़ बि वञण वारा आहियूं। हिकु शइ जेका मां ज़रूरु शामिलु करणु चाहियां थी त हीअ जंहिं तरीक़े सां हिन वक़्तु असांखे अहसासु थी रहियो आहे त हीअ घड़ी घड़ी हीअ लम्हो गुज़री रहियो आहे, कुझु ई वक़्तु रहिजी वियो आहे, इफ़्तार ते असां हलिया वेंदासीं, रोज़ो असांजो खुली वेंदो। यकीन कयो त हीअ ज़िंदगी बि ईअं ई आहे, हीअ ज़िंदगी बि हीअ लम्हो हीअ वक़्तु हीअ ज़रो तव्हांजे लाइ इलाही क़ीमती आहे। जेकॾहिं असां इन मां फ़ाइदो वठणु चाहियूं, दीन इस्लाम जी टीचिंग्स ते हलणु चाहियूं, ऐं जेके दीन इस्लाम में टीचिंग्स असांखे ॾेई वियूं आहिनि, जिन माण्हुनि जे लाइ जिन खे मुश्किल लॻनि थियूं, तव्हां उन जी शुरूआति त कयो। और कहते हैं इरम फातिमा साहब, कहीं मैंने पढ़ा था, आई एम श्योर कि हम सब हम अभी बैठे हुए एक ट्रांसमिशन में, एक मुक़द्दस महफ़िल है जिसमें हम बैठे हुए, कहीं मैंने पढ़ा था कि जब आप कोई भी चीज़ आप, और इसको फिर दोबारा फिर साइंस ने भी प्रूव किया है, जो मेरे दीन ने कई साल पहले बता दिया था, कि जब आप कोई चीज़ करना शुरू करते हैं, आप नमाज नहीं पढ़ी जाती, इंसान नहीं पढ़ी जाती, मान लिया नहीं पढ़ी जाती, आप जुम्मे की पढ़ना शुरू कर दें। जब आप जुम्मे की पढ़ना शुरू करेंगे, वो एक आदत बन जाएगी, जुम्मा आप नमाज़ पढ़ रहे होंगे, खुदा ताला खुद आपके दिल में डालेगा, आप फजर की नमाज़ पढ़ना शुरू कर देंगे। वो फजर की पढ़ के कोशिश तो करें। और आप जब करना शुरू करते हैं, और ये मैंने अपनी ज़िंदगी में आज़माया हुआ है, कि जब आप चीज़ कोई करना शुरू करते हैं, बड़ा मुश्किल लगता है, ऐसा लगता है न जाने कितने पहाड़ हैं जिसको अब हमसे नहीं होगा। लेकिन जब आप रुजू करते हैं उस खुदा से जो रब्बे करीम है, जो गफूर रहीम है, जब आप उससे रुजू करते हैं, तो वो रिश्ता ऐसा जुड़ता है कि फिर वो टूटने को नहीं आता। सुभान अल्लाह। ट्रांसमिशन जे इख्तिताम ते वञी रहिया आहियूं, अॼोके ट्रांसमिशन जे इख्तिताम ते वञी रहिया आहियूं। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे तूबा पर्ल सिटी। तूबा पर्ल सिटी
सबा एंटरप्राइजेस बिल्डर्स एंड डेवलपर्स जो एक प्रोजेक्ट आहे जेको तव्हांखे रिहाइशी कमर्शियल प्लॉट्स ऑफर करे रहियो आहे। 80 खां वठी 200 गज़ जा रिहाइशी प्लॉट्स ऐं 200 खां 400 गज़ जा कमर्शियल प्लॉट्स ऑफर करे रहियो आहे तूबा पर्ल सिटी। 6 सालनि जी आसान साथ में तव्हां हिनजी पेमेंट करे सघो था। जेकॾहिं हींअर तव्हां फुल पेमेंट कयो था त 40% डिस्काउंट तव्हांखे ॾेई रहियो आहे तूबा पर्ल सिटी। या अगरि तव्हां सिन टी वी जा व्यूअर आहियो त 40% खां पोइ मज़ीद 25% डिस्काउंट तव्हांखे मिली रहियो आहे तूबा पर्ल सिटी जे ताउन सां। इन सां गॾोगॾु जी ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे ज़बरदस्त तरीक़े जा सुपर बिस्किट्स। सुपर बिस्किट्स जंहिंजे लाइ चयो वियो आहे त सीधी सादी ख़ुशी है सुपर। इन सां गॾोगॾु ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी। करशी जामे शीरी जेको लाइफ फ्लाइट रिफ्रेशिंग आहे। करशी जामे शीरी जेको रौनकी रमज़ान आहे। करशी जामे शीरी जेको रमज़ान जी ट्रेडिशन आहे। करशी जामे शीरी जेको ख़ालिस आहे ऐं 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे। करशी जामे शीरी जा गिफ्ट हैम्पर्स आहिनि जेके मूं वटि आहिनि। अॼु मुंहिंजूं भेनरूं अॼु मूंसां गॾु हिन ट्रांसमिशन में आहिनि। मां चाहियां थी त ही टई गिफ्ट मुंहिंजी भेनरुनि सां गॾु वञनि। पंहिंजी ज़िंदगियुनि में ॾाढो ख़ूबसूरत माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत कमु करे रहियूं आहिनि ऐं चवंदा आहिनि त ज़िक्र जॾहिं बि थींदो आहे उहो ख़ूबसूरत ई हूंदो आहे ऐं ज़िक्र करण वारा बि उहे मख़सूस ख़ुदा ताला जा बाना हूंदा आहिनि जेके ज़िक्र कंदा आहिनि। या ताक़त हर कंहिंखे न मिलंदी आहे, उहे बि ख़ुदा ताला बाना पाण सिलेक्ट कंदो आहे। सभिनी खां पहिरीं तव्हांजी तरफ़ वेंदो ये आपके साथ जाएगा। इन सां गॾोगॾु ॿिया असां वटि करशी जामे शीरी जा गिफ्ट हैम्पर्स आहिनि जेके मां ॾियणु चाहियां थी। आपकी तरफ जाएगा इरम फातिमा साहिबा। और ये कभी कभार ऐसी चीज़ें हो ही जाती हैं, कभी कभार ऐसी चीज़ें हो जाती हैं। शारिका जी तरफ भी है विंदो। बहुत शुक्रिया आप तीनों का हमारी ट्रांसमिशन में शामिल होने का, और न सिर्फ इसका बल्कि बहुत ही खूबसूरती से बहुत ही प्यार से कलाम पढ़ने का बहुत शुक्रिया। ट्रांसमिशन के इख्तिताम की तरफ वञी रहिया आहियूं। हिकु दफ़ो ॿीहर इरम फातिमा साहिबा के गुज़ारिश करणु चाहियां थी त असांजी ट्रांसमिशन में पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ रखनि। तव्हां सां मुलाक़ात कंदासीं इंशाअल्लाह थोड़ी ही देर में करशी जामे शीरी जे दस्तरखान ते। वञी रहिया आहियूं इरम फातिमा जी आवाज़ की तरफ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। करम मांगती हूँ, अता मांगती हूँ, इलाही मैं तुझसे दुआ मांगती हूँ, करम मांगती हूँ, अता मांगती हूँ, इलाही मैं तुझसे दुआ मांगती हूँ, अता कर दे शाने करीमी का सदका, दिला दे इलाही रहीमी का सदका, न मांगूंगी तुझसे तो मांगूंगी कैसे, तेरी हूँ तुझी से दुआ मांगती हूँ, करम मांगती हूँ, अता मांगती हूँ, इलाही मैं तुझसे दुआ मांगती हूँ। हुआ है न मायूस तेरा सवाली, नहीं तेरे दर से गया कोई खाली, यहाँ जितने भी है जमा तेरी खातिर, मैं सबकी तरफ से दुआ मांगती हूँ, करम मांगती हूँ, अता
तुझ से दुआ मांगती हूँ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिम टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।